नाज़रीन बुलेटिन में ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मलीर, राशिदी ॻोठ, भिटाईआबाद, गुलिस्तान जौहर, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। मौसम जे हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मलीर, राशिदी ॻोठ, भिटाईआबाद, गुलिस्तान जौहर, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे, जॾहिं त दादू, मटियारी, हाला, मेहड़, मोहन जो दड़ो, भिरिया सिटी, ॿुढो कमराणी, गाजी, पहावड़, गुलाब लगारी में बरसात पई आहे। हिंगोरजा, खानपुर, नसीराबाद, सगियूं, सिराड़ी, वगण, राधण, सकरंड, काज़ी अहमद, कंबर, ठरी मीरवा में बरसात पई आहे। टंडो मीर अली, ओडेरो लाल, कंडियारो, टंडो बागो, बाडरह, दोदापुर, शहदादकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जो वसकारो थियो आहे। सिंध में बरसात जो हिकु ॿियो सिस्टम असरअंदाज थियण लाइ तैयार आहे। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त कराची में 24 कलाकनि दौरान झोड़ाली मौसम रहण ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की बरसात जो इम्कान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मलीर, राशिदी ॻोठ, भिटाईआबाद, गुलिस्तान जौहर, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। दादू, मटियारी, हाला, मेहड़, मोहन जो दड़ो, भिरिया सिटी, ॿुढो कमराणी, गाजी खावड़, गुलाब लगारी में भी बरसात थी आहे। हिंगोरजा, खानपुर, नसीराबाद, सगियूं, सिरहाड़ी, वगण, राधण, सकरण, काज़ी अहमद, कंबर, ठरी मीरवा में भी बरसात थी आहे, जॾहिं त टंडो मीर अली, उडेरो लाल, कंडियारो, टंडो बागो, बाडरा, दोदापुर, शहदादकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो वसकारो जारी आहे। सिंध में बरसात जो हिकु ॿियो सिस्टम असरअंदाज थियण लाइ तैयार आहे, जॾहिं त मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 24 कलाकनि दौरान झोड़ाली मौसम रहण ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की बरसात जो इम्कान आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मलीर, राशिदी ॻोठ, भिटाईआबाद, गुलिस्तान जौहर, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हाला मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नदीम मंगरियो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नदीम, हाला में छा सूरतहाल आहे, बरसात जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं खां थी हाला ऐं जेका पैसेंजर वारा इलाइक़ा आहिनि उनमें वक़्ते वक़्ते सां केॾीमहिल हल्की त केॾीमहिल तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे ऐं बरसात सबबु जेका शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त जेको हेठां वारा इलाइक़ा आहिनि उहे पिणु पाणी में हेठि अची विया आहिनि। मुख़्तलिफ़ फसलुनि खे पिणु तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। हाला जेके हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जेके दरगाह रोड आहे, तालबुल मोला कॉलोनी, पीर मुलाबश कॉलोनी, बागड़ी बाज़ार, शहदादपुर चौक, सलाह रोड ऐं ॿियनि जायुनि ते जेको पाणी बीह वियो आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां जेको नालियुनि जी खाती न कराइण सबबु जेको नालियुनि जो पाणी पिणु इहो जेको शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीहजी वियो आहे, जेको सफ़ाई सुथरा इंतज़ाम पिणु न कया विया आहिनि, जंहिंजे करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको गंद किचिरो थियल आहे, जंहिंजे करे बदबू ऐं उन मां मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु जेको फैलजण जो ख़तरो वधी वियो आहे। अॼोके बरसात जे सबबु जेको स्कूल पिणु बंदि रहिया ऐं जेको सरकारी ऑफिस में पिणु हाज़िरी मामूला घटि रही। जी वॾी महिरबानी नदीम मंगरियो अपडेट करण लाइ। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें मलीर, राशिदी ॻोठ, भिटाईआबाद, गुलिस्तान जौहर, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दादू, मटियारी, हाला, मेहड़, मोहन जो दड़ो, भिरिया सिटी, ॿुढो कमराणी, गाजी खावड़, गुलाब लगारी में भी बरसात जारी आहे। इन ही हवाले से भिरिया सिटी जी सूरत हाल मालूम कंदासीं। राणा अब्दुल सत्तार असां सां लाइन ते मौजूद है। जी राणा अब्दुल सत्तार, ॿुधाइजो बरसात खां पोइ छा सूरत हाल आहे शहर जी? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिरिया सिटी ऐं भरपासे जे इलाइक़नि में तक़रीबन 20 कलाकनि खां जेका आहे हल्की हल्की बरसात, केॾीमहिल तेज़ बरसात जो सिलसिलो जेको आहे जारी आहे ऐं इन्हीअ खां अॻु में बि जेके बरसातूं पयूं आहिनि उन सबबु जेके आहिनि हेठां वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी में ॿुॾल आहिनि, जॾहिं त भरपासे जे इलाइक़नि में जेको आहे वणनि जो फसल आहे, तिरनि जो फसल आहे, उन सां गॾोगॾु जेके भाॼियुनि जा फसल जेके आहिनि उहे बि जेके आहिनि हिन पाणी में जेके आहिनि उहे सड़ी तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबु जेके आहिनि आबादकार तबिको जेको आहे उहो सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहे।
ॿिए पासे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां सख़्तु बरसातुनि सबबि जेको आहे कारोबार जेके आहिनि उहे बि तमामु मुतासिर थिया आहिनि ऐं रोज़ानो जेको ॾियारी कमाईंदड़ मज़दूर तबिको जेको आहे उहो बि तमामु घणो जेको आहे मुतासिर थियो आहे छो त उन्हनि खे जेको आहे डेली कमाइण ऐं डेली खाइण जे मुनासिबत सां बरसातुनि सबबि जेको आहे कारोबार जेके बंदि आहिनि ऐं जेके रोज़गार जा जेके ज़रिया आहिनि उहे बि बंदि हुअण सबबि ओड़े तबिको तमामु परेशान नज़र अची रहियो आहे ऐं ॿिए पासे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त केतिरा ई जेके आहिनि भरपासे में कचा ॻोठ जेके आहिनि बरसातुनि सबबि जेके घर जेके आहिनि उहे पिण किरी चुका आहिनि ऐं बरसातुनि सबबि गैस्ट्रो जो मर्ज़ जेको आहे असांजे इलाइक़े में जेको आहे तमामु घणो जेको आहे उहो पकिड़िजी वियो आहे जंहिं सबबि रियासती भरपासे में 10 खां मथे मासूम ॿारड़ा ऐं औरतूं जेके आहिनि उहे फौत थी चुकियूं आहिनि। ठीक है, वहाँ वॾी मेहरबानी। राणा अब्दुल सत्तार तफ़सील का आगाह करण जे लाइ ज़िक्र कई पिया। बरसात जो सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में किथे तेज़ तो किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी है। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़न में भी बरसात पई है जैमें मलीर, राशिदी गोज, भेटाईआबाद, गुलिस्तानी जोहर, यूनिवर्सिटी रोड और ॿिया इलाइक़ा आहिनि जिथे बरसात पई है। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़न में दादू, मटियारी, हाला, मेहड़, मोहन जो दड़ो, भिरिया सिटी, बुढ़ो कमरानी, गाजी खुआवड़, गुलाब लगारी में बरसात पई है। हिंगोरजा, खानपुर, नसीराबाद, सगियूं, सराड़ी, वगण, राधण, सकरन, काजी अहमद, कंबर, ठरी मीरवा में बरसात पई है। टंडो, मीरली, उडेरो लाल, कंडियारो, टंडो बागो, बाडरहे, दादू, दोदापुर, शेदातकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जो वसकारो थियो है। सिंध में बरसात जो हिकु ॿियो सिस्टम असरअंदाज थियण जे लाइ तैयार है। मौसमियात खाते जो ये चवण है त कराची में 24 कलाकनि दौरान झोड़ाली मौसम रहण ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की बरसात जो इम्कान है।